दोस्तों हाणे हिनखे बंदि करे छॾियो 5 मिंट। मां कोन ॻाईंदो आहियां। ॾिसो ॻाइण में मूंखे 2 पुरस्कार मिलिया आहिनि, हिकिड़ो ॻाइण जो, ॿियो चुप थियण जो। ऐं चुप थियण वारो वॾो मिलियो आहे, त इन करे मां ॻाईंदो कोन आहियां। ॻाइण लाइ असां सां गॾु मंजूश्री आहे, वंदना आहे, ॿिया बि घणेई कलाकार आहिनि। दोस्तों मुंहिंजी नई नई शादी थी आहे, इहा ॻाल्हि एतिरी सच आहे जेतिरी तव्हां हिन चंड जी राति में हिन प्रोग्राम में आया आहियो। अॼु खां 10 महीना पहिरीं मुंहिंजी शादी थी आहे, त मां हिकु अनुभव ॾिठो आहे शादीअ खां पोइ जेको थींदो आहे। जीअं तव्हांजी भाऊ शादी खां, जीअं सगाई ऐं शादीअ जे विच जो जेको टाइम थींदो आहे, त हिकिड़ो ॾिणु ईंदो आहे। त मुंहिंजी सगाई ऐं शादीअ जे विच में साल जो गैप हो, त होली भाई, ॾियारी भाई, राखी भाई, त जेके नंढा वंढा ॾिण हुआ सभु आया मूं वटि। त पहिरियों ॾिणु जेको होलीअ जो आयो साईं, 5 किलो गिहर, 10 किलो साटा, जेको फ्रूट सस्तो आहे उहो 10-20 किलो, जीअं सूफ़ ओॾी महिल सस्ता हुआ त 10 किलो सूफ़, अंगूर। माना मूंखे लॻे पियो को ख़ानदानी घर मां मुंहिंजी शादी थी आहे। हींअर वरी शादीअ खां पोइ वरी होली आई साईं, वरी ॾिणु आयो, त उहो 5 किलो गिहर 2.5 किलो थी विया आहिनि, 10 किलो साटा 5 किलो थी विया आहिनि, सूफ़ जेके 10 किलो आया उहे 2 किलो आया आहिनि, ख़र्ची जेकी 5100 आई उहा 500 आई आहे। त मां पंहिंजे पीउ खां पुछो, चयोमांसि पापा ईअं छो? सगाईअ महिल त ॾाढो पिया ॾियनि, हाणे ॾियनि कोन था, तव्हां सां गॾु बि ईअं थींदो आहे छा? त मुंहिंजे पीउ चई, पुट मूंखे त तुंहिंजो मामो फ़ोन कंदो, चवंदो आहे होलीअ जूं वाधायूं हुजई। त धीरे धीरे ॻाल्हि पुराणी थी वेंदी आहे, त मज़ो निकिरी वेंदो आहे। उहो शादीअ जी हिकिड़ी मस्ती आहे, माहौल आहे। ऐं शादी ॾिसो, तव्हां कंहिं नए माण्हू जंहिंजी शादी थी हुजे उन कमरे में घुसो, उहो अलॻि माहौल हूंदो आहे। उन कमरे में वञो, नया नया पर्दा हूंदा आहिनि, सुठियूं सुठियूं सीडियूं हूंदियूं आहिनि, सुठा रंगीन पोस्टर हूंदा आहिनि, सेंट परफ्यूम हूंदो आहे। ऐं उन ई घर में तव्हां 5 सालनि खां पोइ उन कमरे में वञो, पोइ विक्स जी गोरी पई हूंदी आहे, झंडू बाम जी दॿी पई हूंदी आहे, बाबा रामदेव जी सीडी पई हूंदी आहे, त उहो माहौल मटिजी वेंदो आहे। त हिन माहौल खे तव्हां हिते ठाहिण आया आहियो। कवि दुष्यंत कुमार भोपाल जो हिकिड़ो कवि आहे, ॾाढी बढ़िया चयो आहे। उन खां पोइ मां मंजूश्री खे घुराईंदमि, उहो 30-40 मिंट जेतिरो तव्हांजे विच में आहियूं ख़ूब मस्ती कंदासीं। मां हिकिड़ी ॻाल्हि थो चवां, हीउ जेको मंच तव्हां लॻायो आहे, हीअ लाइट जेकी तव्हां घुराई आहे, हीअ कलाकार जेके तव्हां विहारिया आहिनि, कि हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से फिर कोई गंगा निकलनी चाहिए, इस शहर की हर दीवार पत्तों की तरह हिलने लगी, शर्त ये थी कि बुनियाद हिलनी चाहिए, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं। दोस्तों हेॾी भीड़ आई, श्रीचंद भैया हिते वेठा आहिनि, विधायक साहब आहिनि, कुल हिंदुस्तान में 8 सिंधी विधायक आहिनि। तव्हांखे गर्व हुजणु खपे रायपुर शहर खे पंहिंजे मथां, तव्हांजो कॉलर पाण ई मथे थी वञणु खपे, तव्हांजो कंधु पाण ई मथे हुजे कि उन्हनि 8 सिंधी विधायकनि मां हेॾे वॾे देश में हिकिड़ो विधायक रायपुर मां बि आहे। उन लाइ ज़ोरदार तालियूं वॼाए छॾियो। दोस्तों हीअ असां लाइ गर्व जी ॻाल्हि आहे। गिनतीअ में अगर कुछ माण्हू आहिनि त हुन मां हिकु असां बि आहियूं। त कवि दुष्यंत कुमार बढ़िया चयो आहे कि हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से फिर कोई गंगा निकलनी चाहिए, इस शहर की हर दीवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त ये थी कि बुनियाद हिलनी चाहिए, सिर्फ 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 हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, सारी कोशिश ये है कि सूरत बदलनी चाहिए, मेरे सीने में न सही तेरे सीने में सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए। वॾे सिक ऐं सम्मान सां गॾु मां पंहिंजी वॾी भेण मंजूश्री खे आमंत्रित कंदमि।